गे। सचो सतरा पांच साहब स्वामी कीमत राम दरबार जी इन प्यार भरी भूमि ते शिव शिवा मंदिर ऐसा बने भावरन भेनरुन ऐं संगत जे प्यार सां मल्हायल ऐं महान शिवरात्रि जे प्यार भरे पावन पर्व ते उन सचे साईं जी आशीर्वाद पाइण जे लाइ सदन दावन में आहियूं। सो अहिड़ी शुभ घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं शिव यानी कल्याण सुख आनंद ऐं शिवरात्रि जंहिं मौके ते पंहिंजे जीवन खे शिवमय यानी कल्याणकारी आनंदमय ऐं सुखदायक बणाइण जो अवसर जगत शिव जी माना ही आहे कल्याण या आनंद या सुख ऐं वो जीवन में तॾहिं ईंदो आहे जॾहिं असांजो जीवन तहिड़ो बणंदो आहे जेकॾहिं जीवन हलत रहत अमल सोच विचार उहे सब ओतरा बेहतर हूंदा त जीवन बेहतर रहंदो। पर जेकॾहिं असांजा अमल अलग हूंदा ऐं चाहत उन ऊंचाई खे पाइण जी हूंदी त पोइ रहिजी वेंदासीं। तंहिंजे करे असांजो जीवन उहो अमल सां हूंदो आहे ऐं अमल हमेशा असांजी सोच सां वास्तो रखंदो आहे। जहिड़ी सोच हूंदी तहिड़ा असां कर्म कंदासीं, जहिड़ा वीचार हूंदा तहिड़ा असांजा अमल हूंदा ऐं जहिड़ा अमल हूंदा तहिड़ो असांजो जीवन हूंदो। तंहिंजे करे जीवन असांजो तॾहिं बणिबो जॾहिं असांजा सोच ऐं अहमाल उहे सभु बराबरि अची करे मिलंदा। आमतौर असां इंसान सिर्फ़ इन करे उन हक़ीक़त खां रहिजी वेंदा आहियूं या उन मक़सद खे उन मंज़िल खे पाए न सघंदा आहियूं जो असांजी चाहत हूंदी आहे, अमल ॿिया हूंदा आहे। जेकॾहिं असां चाहत रखूं असां ओभर तरफ़ वञूं
ऐं कदम ओलह या उत्तर तरफ़ हलंदा रहे त पोइ सिर्फ़ चाहत रहिजी वेंदी, बाक़ी सभु कुझु उबतो हूंदो। जहिड़ी चाहत हूंदी तंहिं तरफ़ असांखे हलणो पवंदो, तंहिं रस्ते जो राही थियणो पवंदो। तहिड़ो जीवन पंहिंजो पाण सां निभाइणो पवंदो। ऐं इन करे शिव जो संदेश इहो हिकिड़ो आला क़िस्म जो संदेश हूंदो आहे। असां ॾिसंदा आहियूं जॾहिं शिवलिंग जी स्थापना थींदी आहे त पोइ उनजे मथां पाणी सदाई हलंदो रहंदो आहे। उफड़ो फुड़ो या लाट सदाई हलंदी रहंदी आहे। हक़ीक़त में इहो असांजी सोच जो आला अंदाज़ ऐं आला मिसाल आहे, जेको शायदि अगरि असां सम्झो त वरी कमाल जी चीज़ आहे। जॾहिं शिव केतिरे वक़्त ताईं नंदी में रहियो, दरिया में वेठो रहियो, त उन वेदे वेदे नदी में 5 धाराऊं पैदा कई, यानी 5 नदियूं ॿियूं आयूं। ऐं उहे सभु धाराऊं शिव जे तरफ़ अची रहियूं ऐं शिव खां वञी रहियूं। ऐं नंदी वो दरिया पाण साफ सुथरो खूबसूरत, वरी में 5 धाराऊं उनखे अञा खूबसूरत बनाए रहियो। तो पार्वती खे कई चयो आहे नंदी में, पर 5 नौजवान छोकिरियुनि सां गॾु, तंहिंजे करे उहो त पंहिंजी मस्ती में आहे। ऐं जॾहिं उन पार्वती खां सवाल ॿुधो ऐं जेको जवाबु ॾिनो वॾो कमाल जो, मुंहिंजो जेके धाराऊं आहिनि इहे त मुंहिंजूं पैदा कयल, इहे त मूं मझां निकितियूं आहिनि, त जेका मूं मझां निकिरे, मूं मझां पैदा थिए, उहा छा हूंदी? पैदा त ॿार थींदो आहे, औलाद थींदो आहे, न्याणियूं थींदियूं आहिनि, पुट थींदा आहिनि। जेकॾहिं धाराऊं निकितियूं आहिनि त पोइ ग़लति सोच न, उहे मुंहिंजूं न्याणियूं आहिनि, उहे मुंहिंजूं धीअरूं आहिनि, जेके मुंहिंजे मस्तक खे सदाई पौतर करे रही हुई, जंहिंसां मुंहिंजी सोच शुद्ध आहे, जंहिंसां मुंहिंजा वीचार शुद्ध आहिनि। ऐं जेकॾहिं इहा सोच जी गहराई असांजे जीवन में अचे त जेको ख़्याल, जेको वीचार असांजे दिमाग़ में जो निकिरे, उहो असांजी न्याणियुनि वांगुरु एतिरो पौतर हुजे, पंहिंजी धीअरनि वांगुरु, छा उते कॾहिं ग़लति सोच अची सघंदी आहे?
उन्हीं में कोई गलत विचार निकिरी सघंदो आहे। हू सदाई पहुतरताई ऊंचाई ऐं रामतुनि सां भरियल सोच हूंदी। ऐं अगरि असांजी सोच पैदा थियल अहिड़ी निकिरे जेका चङी न हुजे, जेका उबतड़ हुजे, जेका बदनियती ऐं बदनियत सां ॿधल हुजे, ऐं उहा सोच असांजी ॿाहिरि निकिरे ऐं उहा अमल में अचे त पोइ छा? जंहिं सोच खे जंहिं वीचार खे असां पैदा कई उहा असांजी न्याणी वांगुरु थी। अगरि उहा कुझु ग़लति करे असांजी सोच त पोइ असां पंहिंजो पाण खे छा सम्झूं? असांजी पंहिंजी सोच उन चयो एतिरी त बहितर हुजे, एतिरी त ऊंची हुजे जो हर सोच असांजी औलाद वांगुरु हुजे। असांजी कंहिं सोच सां कंहिंखे तकलीफ़ न पहुचे, पंहिंजो पाण खे कोई ग़लति ख़्याल न अचे। जेकॾहिं असांजी सोच ग़लति निकिती त पोइ सोच निकिरण ई एतिरो पाप आहे जंहिंजो को अंदाज़ न आहे। तंहिंजे करे जेका चीज़ असां मुंहिंजो निकिरे थी, असां मां पैदा थिए थी, उहा असांजी औलाद वांगुरु असांजे लाइ शुद्ध ऐं पहुतर हुअणु खपे। जेकॾहिं पंहिंजी औलाद जे लाइ कोई ग़लति नज़र या नज़रिए सां ॾिसे त पोइ न ॾिसण वारे खे चङो सम्झो वेंदो आहे ऐं न जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे उनजे लाइ चङो ॾिसो वेंदो आहे। पंहिंजो पाण उहो रिश्तो पहुतरताई सां, प्यार सां ऐं ऊंचाई सां ॿधल हूंदो आहे। तंहिंजे करे शिव जो पहिरियों संदेश हो पंहिंजी सोच ऐं वीचार बहितर थियो। जेकॾहिं हर सोच असांजी बहितर थी त पोइ असां एतिरा त बहितर थींदासीं कि सोच चङी हुजे, किथे बि हुजूं, कहिड़े बि माहौल में हुजूं, कहिड़ी बि जॻह ते हुजूं, कोई ग़लति सोच ईंदी न, असां सदाई सतकर्म बहितरी खे कंदे ऊंचाई खे चवंदासीं। तंहिंजे करे असांखे पंहिंजी सोच उहा ऊंची रखणु घुरिजे। जॾहिं शिव खे चयो वियो त जेके छोकिरियूं आहिनि उहे तुंहिंजी चङी नियत ते ॿधल कोन्हे। हुन चयो मुंहिंजी औलाद आहे, मुंहिंजो न्याणियूं मुंहिंजो पैदा थियल जेका मूं मुंहिंजा पैदा थियल आहे उन ते मुंहिंजी ग़लति नज़र कीअं थी सघे, ग़लति नियत कीअं थी सघे? उहा त पहुतरताई सां ॿधल आहे, उहा त ऊंचाई सां ॿधल आहे। उनखे ग़लति सॾण ऐं ॾिसण ई पाप आहे। सोचण त वॾी ॻाल्हि आहे, सोच अचण त तमामु घणी ग़लति थी आहे। कंहिं न्याणी जो नालो कंहिं पीउ सां अचेगा चङाई थोरे आहे। उहो ॿुधण ॾिसण जहिड़ी चीज़ चङी आहे। जेको चवंदो उनखे ई सभु हरूभरू चङे तंहिंजे करे हुन चयो पंहिंजी सोच खे ऊंचो रखो। जेका सोच तव्हां मुंहिंजो निकिरे थी उहा तव्हांजी औलाद। हाणे तव्हां ॿुधायो पंहिंजी औलाद जो छा कंदो? औलाद खे कहिड़ो ॾिसणु था चाहियो? आया उनजी इज़त चाहियो था, उनजी रसवाई? तंहिंजे करे उन पहुतरताई खे सदाई असां दिमाग़ में बणाए करे रखो। उन ऊंचाई खे पंहिंजे जीवन में भरे करे रखो। इन करे जॾहिं बि शिवलिंग जी स्थापना थींदी आहे मथां पाणी जो टेपो किरंदो ई किरंदो रहंदो आहे। त असांजी सोच मस्तक ते सदाई पहुतरताई रहे, ऊंचाई रहे, शुद्धि रहे, बहितरी रहे, चङाई रहे, थधाई रहे।
ऐं सोच चङी थी, सभु कर्म पंहिंजो पाण चङा थी वेंदा। तंहिंजे करे पंहिंजी औलाद वांगुरु पंहिंजी सोच ते असांखे कंट्रोल करणो आहे। छाकाणि त असांजी पैदा थियल आहे, असांजी औलाद आहे, पोइ असां पंहिंजी औलाद को छा था कराइणु चाहियूं। जेकॾहिं चङाई करणु चाहियूं या चङो ॾिसणु चाहियूं था पंहिंजी औलाद खे, या उनखे उल्टो ॾिसणु चाहियूं था, या औलाद सां ग़लति करणु चाहियूं था जेकॾहिं ग़लति सोच आहे। तंहिंजे करे शिव जो पहिरियों संदेश ईंदो आहे, बहितरी कयो, चङाई कयो। ऐं जेकॾहिं सोच बहितर आहे त पोइ जीवन सभु कुझु पंहिंजो पाण बहितर थींदो। पोइ कंहिंजे लाइ कोई ग़लति चीज़ रहंदी ई न आहे। इन करे ॾिसंदा सोच चङी आहे। मथां लिंग जे मथां पाणी हले थो, शिव जे मथां पाणी हले थो, त पोइ नांग मुंहिंजे चौधारी फिरंदो आहे। पर यादि रखणु खपे, नाग फिरंदो आहे, सांप न फिरंदो आहे, सरप न फिरंदो आहे। वरी कमाल जी चीज़ आहे। सांप ऐं नाग बिल्कुलु हिकु ॿिए जो उतारियो, साॻी ॻाल्हि कोन्हे। सांप अलॻि चीज़ आहे, नाग अलॻि चीज़ आहे। इन करे नाग देवता, नागराज, जेको बि नालो ॾियो, कॾहिं सांप देवता चयो आहे कंहिंखे अॼु ताईं? सरपराज कंहिंखे चयो आहे? कंहिंखे बि न आहे। उहा साॻी ॻाल्हि। पर शिव जे चौधारी सदाई नाग देवता या नागराज फिरंदो आहे, नाग फिरंदो आहे, कॾहिं सरप या सांप न फिरंदो आहे। सरप या सांप उहो थींदो आहे जेको ज़हर सां भरियल हुजे, कंहिंखे बि ॾसे, कंहिंखे बि ॾे, न कंहिंखे बि ॾंगे। ऐं नाग उहो थींदो आहे जंहिंखे बेशक ज़हर हुजे या न हुजे, पर उनजी ज़हर मुअल हूंदी आहे। वो कंहिंखे हर भुर ॾंगण जी कोशिशि कोन्हे कंदो, कंहिं ते हमले करण जी कोशिशि कोन्हे कंदो। हू पंहिंजो ख़ामोश पंहिंजे मंज़िल सां वेठो हूंदो। इन करे तक़रीबन उहो कारो नांग हूंदो आहे। इन करे कारे नांग खे फ़क़ीर चयो वेंदो आहे, जॾहिं त सभ खां वधीक ज़हर हुन में हूंदी आहे। उहो हर भरू कारीगर उनखे तंग न कजे त हर भरू तंग कोन्हे कंदो। को गले पइजी वञे बि ॻाल्हि आहे, बाक़ी त हरू भरू कंहिंखे ॾुखियो न कंदो आहे। ऐं कारीगर जिते बि रहंदो आहे, जेकॾहिं तंग न कजे त भाग ॾींदो आहे, हरू भरू नुक़सान बि कोन्हे ॾींदो, हरू भरू तकलीफ़ बि कोन्हे ॾींदो। उहो कारीगर काफ़ी जॻहियुनि ते रहंदो आहे। अॻे तव्हां ॿुधो, जंहिं जॻह में रहंदो, जंहिं वण में रहंदो, उनखे चवंदा बि कोन। उहो बि पंहिंजो मस्ती सां घुमी फिरी पंहिंजी जॻह ते हलियो वेंदो, कंहिंखे कुझु न चवंदो। असां ॾाढे में काफ़ी ॾिठासीं, कोई कंहिं वण में रहंदो, कोई किथे रहंदो, कंहिंखे उहो पंहिंजी मस्ती घुमी फिरी वरी पंहिंजो पाण घुमंदा हलिया वेंदा। नाग जो मक़सदु आहे जेकी ज़हर बेशक हुजे, पर ज़हर न जे बराबरि हुजे। इन करे कॾहिं बि नाग ऐं कुए जी, चूहे जी कॾहिं ॿी मुलाक़ात थींदी कोन्हे। उहे हिकु ई दफ़ो मिलंदा आहिनि। नांग कॾहिं ॿिर कोन्हे ठाहींदो ऐं चूहो कॾहिं ॿिर खां सवाइ रहंदो कोन्हे। जॾहिं बि नांग ईंदो आहे, चूहे जे ॿिर में हलियो वेंदो आहे ऐं वञी करे कुए खे खाई करे पाण वेही रहंदो आहे ॿिर में। बाक़ी कॾहिं पंहिंजो ॿिर कॾहिं नांग ठाहियो ई न आहे, हमेशह चूहे जे ॿिर में रहंदो आहे। पर शिव खे ॾिसंदासीं, पाण सभु नांग विझी गणेश जी सवारी चूहो हूंदो, जिते चूहो नांग गॾु रहे।
जिते न नाग के कोई गलत विचार आ, न चूहे के कोई खौफ आ, ॿई चीज़ूं कोन्हे। चऊं चूहो ॾके थो, उहो बि कोन थो ॾके, उहो पंहिंजी मस्ती में वेठो आहे। ऐं चऊं नाग हूंदे को हमलो कंदो, उहो बि कोन्हे। छाकाणि त बेशक नाग आहे, सरप न आहे, सांप न आहे, रोज़ कंहिं हमलो कंदो। तंहिंजे करे इहो जो संदेश हूंदो आहे, जेतिरी ताक़त, जेतिरी शक्ति, जेतिरी हैसियत रखो, ओतिरो पंहिंजो पाण खे थधो रखो, दिमाग़ तव्हांजो थधो हुजणु खपे। ईअं न शक्ति अची, थोरो माण्हू खे शक्ति ईंदी आहे, थोरी ताक़त ईंदी आहे, पराई ताक़त हूंदी आहे, पराई फुर्च हूंदी आहे, तॾहिं बि माण्हू कोन्हे झलबो, तॾहिं बि ॿिए खे दसे छॾींदो आहे, ॿियनि खे ॾकाए छॾींदो आहे, ॿियनि खे ॾक मारींदो आहे। आम जीवन में असां ॾिसंदासीं, असां में हुन में इहो ई फ़र्क़ु हूंदो आहे। असांखे पंहिंजी न, थोरे ॿिए जहिड़ो सपोर्ट हुजे, ॿिए जो नालो ईंदो आहे, तॾहिं ॿिए खे डंगे रखंदो, ॿिए खे दसे रखंदो, ॿिए खे ॾुखियो कंदो। पर जेतिरी ताक़त हुजे, जेतिरी शक्ति हुजे, ओतिरो दिमाग़ थधो हुजणु खपे, ओतिरो बहितरी हुजणु खपे। शक्ति जो इहो मक़सदु आहे, शक्ति जो इस्तेमालु थिए, शक्ति जो मक़सदु तव्हां बर्दाश्त केतिरो करे सघो था। सभ खां वधीक ज़हर कोबरा में थींदी आहे, सभ खां वधीक ताक़तवर उहो कारीगर थींदो आहे। ऐं कारीगर दुनिया जो अकेलो नांग आहे, जेको दरिया में या वाह में या पाणी में लहंदो आहे, उहो कॾहिं पाणी सां गॾु न हलंदो आहे। ॿिया जेके ई नांग आहिनि, जेके जानवर आहिनि, सभु जाॾे पाणी जो वहिकिरो हूंदो उन तरफ़ वेंदा। हे हमेशह पाणी खे चीरे करे उन उल्टे तरफ़ हलंदो, जाॾे पाणी वेंदो हे उल्टे तरफ़ ईंदो, कॾहिं उन तरफ़ न वेंदो, पंहिंजी ताक़त ॾेखारींदो, पंहिंजी शक्ति ॾेखारींदो। ऐं ईंदो बि बिल्कुलु सिधो, ईअं वरव कढींदो, वरी पाणी में ईंदो त ईअं सिधो थियो खड़ो, पाणी खे चीरींदो ईंदो, पाणी सां मुक़ाबिलो कंदो ईंदो। जेतिरी उहो ताक़त रखंदो आहे, ओतिरी शराफ़त रखंदो आहे। जेतिरी ताक़त रखंदो आहे, जेतिरो दम रखंदो आहे, ओतिरी चङाई रखंदो आहे। ईअं कोन्हे जिथे बि अचे ज़हर हारे छॾींदो आहे, ॾाढी मजबूरी अचेसि पोइ बि फूको ॾियण जी कोशिशि कंदो आहे, पोइ बि डंग हणण जी कोशिशि न कंदो आहे। कोई गले पइजी वञे ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी न तरू वरू न कंदो। जीवन शिवमय आनंदमय तॾहिं थींदो आहे जॾहिं असांजे तरफ़ों कंहिंखे तकलीफ़ न पहुचे, असांजी ताक़त ॿिए खे डंगे न छॾे, ॿिए खे दसे न छॾे, ॿिए खे पूरो न करे छॾे, ॿिए खे ॾुखाए, पर उहो बेखौफ़ आहे, बिल्कुलु उनखे कोई ख़ौफ़ कोन्हे, कोई भाव कोन्हे त मूंखे डांग खाईंदो, कुझु बि न। यानी जंहिं ॾींहुं तव्हांजी शक्ति सां कंहिंखे नुक़सान न, पर अञा प्यार हुजे, मोहबत हुजे, त पोइ उहो शक्ति जो नालो शिवमय थियणो हूंदो आहे। शक्ति जो नालो पंहिंजे जीवन खे संवारणु हूंदो आहे, उनखे सुधारणु हूंदो आहे। तंहिंजे करे असांखे मालिक जेतिरो वधाए, जेतिरो वसाए, जेतिरो अकुल, समझ, शक्ति, ताक़त, ॾाहप, पैसो, पदार्थ, अंदाज़, हालत, जेको बि जंहिं बि क़िस्म सां मालिक असांखे निवाज़े, असां कोई बि ताक़त रखूं त पोइ असांजी ताक़त सां सभु सुख मिलणु खपे, निर्भयता मिलणु खपे। उन जो ई नालो नांग या शिवमय जीवन आहे, उहे असांजी ख़ुशी ऐं ख़ुशहाली जो राज़ आहे। इहो सभु तॾहिं थींदो आहे जॾहिं असांजो दिमाग़ थधो हूंदो, असांजी सोच बहितर हूंदी, असांजी नीयत चङी हूंदी। आमतौर असां इंसान जेके बि आहियूं उहे चाहींदा सुखूं, आनंदूं, ख़ुशियूं, ख़ुशहाली हो, पर
जॾहिं बि मौक़ो मिलंदो आहे या ताक़त मिलंदो आहे उते असांजी सोच उल्टी थी वेंदी आहे। उते असां कंहिंखे न कंहिंखे ॾुखाए रखंदा आहियूं, कंहिंखे न कंहिंखे पूरो करे रखंदा। सोच खे असां पंहिंजी औलाद वांगुरु न सम्झंदो आहे, असांजी पैदा थियल आहे। असां पंहिंजी सोच सां कंहिंखे नुक़सानु ॾियणु चाहींदा, पंहिंजी सोच सां पंहिंजी नीयत ऐं नज़र जी ख़राबी चाहींदा, पंहिंजी सोच सां कंहिंसां ग़लति हलण जी कोशिशि कंदा, पंहिंजी सोच सां कंहिंखे ॾुखाइण जी कोशिशि कंदा। जॾहिं पंहिंजी औलाद खे पंहिंजे स्वार्थ मुफ़ादनि या हवस जे लाइ इस्तेमालु कंदासीं त पोइ असां छा हूंदासीं। सोच असां मुंहिंजो पैदा थियल आहे, असांजी आहे न। इन करे पंहिंजी पैदा थियल औलाद हूंदी आहे, ॿिए जी पैदा थियल सां कहिड़ा बि रिश्ता थींदा आहिनि, उहो सभु रिश्ता अलॻि आहे। जेके ॿिया रिश्ता नाता नी उहे सभु ॿियनि जा पैदा थियल हूंदा। पोइ बेशक भाउ हुजे, भेण हुजे, कुझु बि हुजे, ससु हुजे, सहुरो हुजे, घरवारी हुजे, जेतिरा बि रिश्ता हुजनि, दोस्त हुजे, साथी हुजे, निणान हुजे, भॼाई हुजे, कुझु बि रिश्ता आहे, सभु रिश्ता ॿियनि जा पैदा थियल आहिनि, ॿियनि मां पैदा थियल आहिनि। पर जेका चीज़ पाण मंझां शिव चयो पैदा थी उहा असांजी औलाद आहे। तंहिंजे करे पंहिंजी सोच खे बि औलाद वांगुरु पहुता रखो, मुंहिंजी नियत नज़र खे बहितर रखो। जेकॾहिं सोच ग़लति आहे त पोइ तव्हां जहिड़ो वरी कोई ग़लति न आहे। तंहिंजे करे असांखे पंहिंजी सोच खे जॾहिं ऊचो रखंदासीं, पहुताई में रखंदासीं, असांजी सोच चङी हुजे, बाक़ी कुझु आहे ई न, बाक़ी बाक़ी रहंदो छा आहे, बाक़ी बचंदो छा आहे। तंहिंजे करे उहो पाणी सदाई टपकंदो रहंदो आहे। ऐं जो मक़सदु उहा पहुताई, उहा चङाई, उहा ऊचाई सदाई तव्हांजे मथे ते ईंदी रहे, उहा तव्हांखे यादि रहे। पाणी जो टपकण जो मक़सदु आहे या लाइफ जो मक़सदु आहे? भई सदाई दिमाग़ जी इहा सोच हलंदी हलंदी, तव्हांखे सदाई कॉन्शियस रहो भई मूंखे पंहिंजो पाण खे थधो करे रखिणो आहे, बहितर करे रखिणो आहे, चङो करे रखिणो आहे, असांजी नीयत जी बहितरी करे रखणी आहे, असांजी सोच खे बहितर बणाए करे रखिणो आहे, ऊचो बणाए करे रखिणो आहे। इन करे पाणी टपकंदो रहंदो, भई कॾहिं मूंखे भुलिजो न। उहो ज्ञान, उहो समझ, उहो अकुल, उहो ॾाहप, उहो वीचार, उहा पहुतरताई सदाई बणाए करे रखो। जेकॾहिं उन ॾाहप, सचाई ऐं पहुतरताई खे बणाए करे रखंदासीं त पोइ बेशक जीवन ज़हर सां भरियल हुजे त पंहिंजो पाणो ज़हर अमृत थी वेंदो, सरप नांग थी वेंदो, ऐं सॼो जीवन ऊचाई ते थी वेंदो। तंहिंजे करे असां कुझु बि हुजूं, असांजी सोच बहितर आहे, सभु कुझु पंहिंजो पाण बहितर थी वेंदो। बेशक असां कीअं बि हुजूं, कहिड़े जन्मनि को आया आहियूं, कहिड़े वास्तनि को आया आहियूं, कहिड़े कर्मनि को आया आहियूं, कहिड़ा कर्म अॻ में करे चुका आहियूं, लेकिन बेशक जहिड़ा बि हुजूं पोइ बि शिव जे गले जा हार बनवासे, वॾे कमाल जी चीज़ आहे। उहा सॼी ज़हर ज़हर न रहंदी, बसि उहा अमृत में बदिलजी वेंदी। निफ़रत निफ़रत न रहंदी, उहा प्यार में बदिलजी वेंदी। कंहिंखे ॾुखाइण ॾुखाइण न रहंदो, सुख में बदिलजी वेंदो, शांति अची वेंदी, ठीकु आहे जेको थियो सो थियो, ॻाल्हि खे ख़तमु कयो। पंहिंजो पाण जीवन शांतमय थी वेंदो, दिमाग़ थधो थी वेंदो। पाणी जो किरण जो मक़सदु आहे दिमाग़ खे सदाई थधो रखो, हिनखे सदाई वरी वरी किरंदो रहे त पोइ मक़सदु आहे कि यादि रखो, हमेशह दिमाग़ जो टक टक थींदी रहे। जॾहिं बि उन चीज़ खे भुलिजी वियासीं, सभु कुझु भुलिजी वेंदासीं, उबतो थी वेंदो। तंहिंजे करे शिवरात्रि यानी इहा चीज़, इहा सोच, इहा अमल असांजी राति अंधकार अज्ञानता खे
प्रकाश यानी ज्ञान बेहतरी ऊंचाई में बदलाए छॾींदा। ऐं उहो सभु तॾहिं थींदो जॾहिं शिवरात्रि जो जागरण हूंदो आहे। यानी असांजी सोच वीचार बेहतरी, असांजो जीवन अंधकार आहे। असांजी सोच असांजी खोपड़ी सदाई फिरंदी अलाए छा छा। पर उन रात जागरण जो मक़सदु है जॾहिं मालिक जो नाम हूंदो, ध्यानु हूंदो, सिमरन हूंदो, जाप हूंदो, उनजी यादि हूंदी, त पोइ असां जहिड़ी बि ऊंधे में रहूं, असांजो जीवन ऊंधे में बि सोझरो हूंदो, प्रकाश हूंदो, मालिक जी रहमत हूंदी, रोशनी हूंदी। तंहिंजे करे शिवरात्रि जो मक़सदु आहे पंहिंजे जीवन खे ऊंचाई ॾियणु, पंहिंजो पाण खे महानता ताईं पहुचाइण, पंहिंजो पाण खे ऊंचाई ॾियणु। ऐं जॾहिं जॾहिं उहा ऊंचाई ईंदी आहे त पोइ जहिड़ी बि ज़हर हुजे उहा ख़तमु थी वेंदी आहे, जहिड़ी बि सोच हुजे उहा ख़तमु थी वेंदी आहे। जो शहंशाह सतगुरु साईं सतराम दास साहिब जन जो मिसाल आहे। जॾहिं रात जो आरामी थियण विया तो ॿ शेवादारी ॿाहिरि वेठा, दरवाज़ो ॿेकड़ियल हो, हिकिड़ो ज़रीरो नांग अंदरि दाख़िल थी वियो दरी खां। जीअं खिड़की खां दाख़िल थियो त जीअं जेके ॿाहिरि वेठा शेवादारी जी नज़र पई त हुन हिकदमि ॾकी विया, भई साईं जन अंदरि अकेला आहिनि, ज़हरीलो नांग। ये वीचारा करे भी कुछ न सके, एकदम दरी तरफ वधिया। जी वधिया वो नांग अंदर दाखिल थी वियो। तो नाग जी आयो ॾिसनि पिया भई साईं जी चौधारी गोल फिरंदो, विर्क मारींदो, मथे सिर खणंदो, ॾिसंदो, साईं जन नेम में वेठा उन वक़्तु। वो जी आयो, पहिरियों सभु नांग सिधो थी करे वेठो पाण कंदी, पर दर्शन करे आस्ते आस्ते थधो थी करे वेही रहियो। ऐं जीअं वो वेही रहियो तो एतिरो त शांति में अची वियो। साईं जन उन मां उथिया ऐं नांग खे चयूं ॿियो थोरो शांति में, यानी मुंहिंजी पूरी ज़ाहिर ॼण साफ़ ख़तमु थी चुकी, हुनजो साफ़ समाप्त थी चुकी। ऐं जॾहिं साईं जन अचनि पिया तो पोयों पोयों लॻो पियो अचे। तॾहिं साईं जन खे वठी आया राटकी साहिब, इहो कोई थियो हक़ीक़त में साईं जन खां बात ताईं। जॾहिं वो नेम थींदो, आरती साहिब थींदी, वेंदो अची वरी हलियो वेंदो। जॾहिं साईं जन संसार छॾियो तॾहिं वेंदे महिल आरती थींदी, अची करे वेही रहंदो। आरती कंदासीं वरी वेही करे जेको कमरो वरी उनमें हलियो वेंदो पंहिंजो। ऐं पंहिंजो पूरो जीवन हुन नेम ध्यानु शराफत सां एतिरो गुज़ारियो। जॾहिं वो आरती साहिब में आयो, मथो टेके करे वेठो, उते पंहिंजो शरीर छॾियो तो भगत साहिब जे इंसाननि जो थींदो आहे, पूरो दाह संस्कार सॼो करे पंहिंजी पूरी करे पंहिंजो अॻिते रवानो कयो, पंहिंजे जीवन खे त जॾहिं असांजो जीवन शिवमय थींदो त पोइ ज़ाहिर न रहंदी आहे, उहो अमृत बणिजी वेंदी आहे, उहा ऊचाई बणिजी वेंदी आहे, बहितरी बणिजी वेंदी आहे, उहा शराफ़त बणिजी वेंदी आहे। तंहिंजे करे शिवरात्रि जो मक़सदु आहे पंहिंजे ऊंधे जीवन खे सुजाग कर, बहितरी कर। ऐं ऊंधे जीवन खे असां नाम ध्यानु सिमरन जाप उन सां करे सघंदा आहियूं। उन राति जागरण, जागरण जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे अखियूं खोले जागरण हुजे न हुजे, नेम ध्यान में पंहिंजे अंदरि जो जागरण हुजे, पंहिंजी सोच, पंहिंजे वीचार, पंहिंजे आत्मा जो जागरण हुजे। पंहिंजो पाण खे जगायो, पंहिंजो पाण खे ॾिसो, पंहिंजो पाण खे जाचो त मां छा। जंहिं ॾींहुं असां पाण खे ॾिसणु शुरू कंदासीं, पंहिंजो पाण खे खणणु शुरू कंदासीं, तॾहिं थींदो। ऐं जंहिं ॾींहुं उहो तॾहिं थींदो जॾहिं असांखे पतो हूंदो असांजी सोच, असांजी औलाद आहे, असां पंहिंजो पैदा थिए थी। जीअं शिव चयो, नंढी मुंहं जा पैदा थिए, जेका पैदा मुंहं में थी उहा मुंहिंजी औलाद थींदी, ग़लति नज़र नियत कीअं थींदी। तॾहिं कमाल जो जवाबु मुंहिंजो।
जेका पैदा ई मुंह में जो थी आहे उहा कीअं मुंहिंजी औलाद उबती सोच कीअं ईंदी उबती नज़र कीअं हूंदी पंहिंजी औलाद ते उल्टी नज़र कीअं वेंदी ऐं उन पवित्रता जी यादि में अॼु ताईं हुन मथां पाणी पवंदो रहंदो आहे भई दिमाग़ खे पवित्रता जो पाणी ईंदो रहे त पोइ सरब बि अचे त सरब नांग पड़जी वेंदो या इज़ार बदिलजी करे अमृत थी वेंदो सॼो जीवन ऊचाई जे प्यार भरी घड़ियुनि में उन मौक़े ते पाण सभु गॾु थिया उहो मौक़ो हक़ीक़त में असांखे शिवमय बणजण जो मौक़ो आहे पंहिंजो पाण खे संवारण जो मौक़ो आहे ऐं उहो मौक़ो असांखे यादि थो ॾियारे पंहिंजे जीवन खे सदाई सभाॻो बणाए करे रखो स्वाजी उन शुभ घड़ियुनि में उन सचे सतगुरुदार उन ईश्वरदार इहा ई अल्तजा अरदास है वेंदी जय प्यार सिख श्रद्धा सां पर सभु अहिड़ी महान मौक़े खे मल्हाईंदा शल उन प्यार ऐं श्रद्धा सां उनजी असलियत खे पंहिंजे जीवन में आणे पंहिंजे जीवन खे शिवमय बणायूं ऊचाईयूं या सॼो जीवन सदाई सभाॻो बढ़ियो रहे सो शिवरात्रि जे महान मौक़े ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामना वादा